ओबावड़े भरसां राउती जे कचे में पुलिस कैंप ते हथियारबंदनि जो हमलो, जदीद हथियारनि सां फायरिंग, हिकु डीएसपी ऐं ॿिनि एसएचओ समेत 5 एहलकार शहीद थी विया, 4 एहलकार ज़ख़्मी। डीएसपी ओबावड़ो अब्दुल मालिक भुट्टो, एसएचओ मीरपुर माथेलो अब्दुल मालिक कमागर, एसएचओ खेंजूद्दीन मोहम्मद लगारी, सिपाही सलीम चाचड़ ऐं जतोई पिताफी शहादत पाणी। शहीदनि जी जनाज़े निमाज़ पुलिस लाइन मीरपुर माथेले में पढ़ाई वई। शहीदनि खे सलामी ॾिनी वई। संदुनि मढ़ आबाड़नि इलाक़नि ॾांहुं उमाणिया विया। अफ़सोसनाक ख़बर इहा त असांजा जेके 5 पुलिस एहलकार शहीद थी विया आहिनि, जंहिंमें डीएसपी जेको आहे असांजो ओबाड़ो अब्दुल मालिक भुट्टो साहिबु जन शहादत मां जेको आहे अल्लाह पाक हुनखे नसीब कई आहे। ऐं हुन खां अलावा एसएचओ जेको आहे मीरपुर माथेलो असांजो इंस्पेक्टर शहीद थियो आहे। शहादतूं जेके आहिनि ख़ासि तौर ते जेके धाड़ेलनि वटि रॉकेट लॉन्चर्स हुया उन्हनि जे इस्तेमाल जे करे थियूं। पुलिस जेको आहे 6 कलाक बहादुरी सां विढ़ंदी रही। घोटकी जिले के कच्चे में धाड़ेलनि खिलाफ ऑपरेशन जारी रखने जो ऐलान। ओबावड़े वासी 3 मुग़वियुनि जी बाज़ियाबी लाइ पुलिस कच्चे में ऑपरेशन करे रही हुई त ॾोहारियुनि पुलिस ते जदीद हथियारनि सां फायरिंग करे ॾिनी। ऑफिसरनि में जवाननि जी शहादत घोटकी पुलिस लाइ वॾो सानियो आहे। घोटकी कश्मीर ऐं रहीम यार खान ज़िलो धाड़ेलनि लाइ महफ़ूज़ आमाजगाह बणियल आहे। आख़िरी ॾोहारी जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रखियो वेंदो। एसएसपी घोटकी तनवीर तुनियो जो मीडिया सां ॻाल्हि ॿोल। धाड़ेलनि जे हमले में शहीद सिंध पुलिस जे ऑफिसरनि ऐं जवाननि खे सलाम। पुलिस ऑफिसरनि ते हमलो कंदड़नि खे सख़्त सज़ा ॾिनी वञे। सिंध पुलिस जूं कुर्बानियूं विसारण जोॻियूं न आहिनि। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी घोटकी में पुलिस कैंप ते हमले जे मसमत पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण आहे त खेसि यकीन आहे त पुलिस ते थियल हमले में मुलविस जवाबदारनि खे जल्द अंजाम ताईं पहुचाए वेंदो। शहीद पुलिस ऑफिसरनि ऐं जवाननि जे कुटुंबनि सां ॾुख जे घड़ीअ में गॾु आहियूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह घोटकी में धाड़ेलनि जे हमले में मारिजी वियल पुलिस एहलकारनि जे वाक़े जो नोटिस वरितो। आईजी सिंध खां रिपोर्ट तलब ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन तेज़ करण जो हुकुम ॾेई छॾियो। संदुसि चवण आहे त खेसि शहीद पुलिस एहलकारनि जा क़ातिल हर क़ीमत ते लाकअप में घुरिजनि। घोटकी पुलिस जी कैंप ते 150 ॾोहारियुनि काह कई। कुछ अरसो पहिरीं धाड़ेल राहिब शहर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल संदसि साथी सुल्तू शर जो पलांद वठण लाइ एसएसपी घोटकी खे धमकियुनि ॾियण जी वीडियो जारी कई हुई। पुलिस ऑफिसरनि ऐं जवाननि जी शहादत खां पोइ सोग में ओबावड़ो शहर बंदि थी वियो। पीटीआई चेयरमैन इमरान खान पारां अंगारे खां वज़ीराबाद मां ॿीहर लॉन्ग मार्च शुरू करण जो ऐलान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां जुडिशियल कमीशन जोड़ण वारे ऐलान जी आजियां संदसि चवण आहे त लॉन्ग मार्च खे हू हर ॾिहाड़े इस्पताल मां ख़िताब कंदो। हू रावलपिंडीअ मां पाण लॉन्ग मार्च खे लीड कंदो। सिंध सरकार पारां कराची में नई बस सर्विस शुरू करण जो ऐलान। इतलात ऐं ट्रांसपोर्ट खाते जे वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त मुल्क जूं पहिरियूं माहौल दोस्त इलेक्ट्रिक बसूं जल्द कराची जे रोडनि ते नज़र ईंदियूं। सुभाणे खां नई बसुनि जी टेस्ट ड्राइव शुरू कई वेंदी।
मलीर जे शाह लतीफ टाउन में मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल ॿिन्ही नौजवाननि जी सुञाणप शफ़ीक मुल्लाणो शिकारपुर ऐं ख़ालिद ख़रूस ड्रखण जो रहवासी हुयो। मारिजी वियल नौजवाननि जे वारसनि खे पुलिस मुक़ाबले जुड़तू करार ॾेई छॾियो। बरसातुनि खां पोइ ख़ालिद पिपरी में रक्षा हलाए पेट गुज़र कंदो। पुलिस कूड़े मुक़ाबले में बेगुनाह खेसि क़तलु कयो आहे। IC सिंध वाक़े जो नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम करे। नौजवान ख़ालिद खरूस जे मामे मुख़्तियार खरूस जो बयान। जाम नवाज़ अली वेझो बिजली जूं तारूं किरण सबबि घरनि खे बाहि लॻी वई। 3 घर अलाह तला समेत सड़ी रख। मुतासिरनि वाहुर जी अपील करे छॾी। कोटड़ी जे इंडस्ट्रियल ज़ोन में काटन फैक्ट्री में बाहि लॻण जे नतीजे में 200 खां वधीक कपह जूं वंढड़ियूं सड़ी वयूं। बाहि ते ज़ाब्तो आणण लाइ हैदराबाद मां बि फायर ब्रिगेड अमले खे तलब कयो वियो। रोहड़ी लॻभॻि क़ौमी शाहराह ते बाहि लॻण सबबि कराची खां पंजाब ईंदड़ ट्रक सामान सूधो सड़ी वई। सिंध यूनिवर्सिटी जामशोर में तालीमी साल 2023 लाइ प्री एंट्री टेस्ट 15 खां वधीक सेंटर क़ाइम। टेस्ट जे ॿिए मरहले में 11,800 शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि जी शिरकत। टेस्ट जे मौक़े ते सिक्योरिटी सख़्त। पुलिस समेत रेंजर्स खे बि मुक़ररु कयो वियो। कोटड़ी जी क़ौमी शाहराह ते ट्रक जो मोटरसाइकिल खे टक्कर। नौजवान अदिल जो शिकार। टंडो मस्ती भरिसां लाड़काणो बाईपास वटि बेरोड हादसे जे नतीजे में नौजवान हयाती विञाए वेठो। फरीदाबाद वेझो बोर जे पाणी में बुॾी वियल नौजवान जो लाश हथ 3 ॾींहं पहिरीं सोहराब सोलंगी बोर जे पाणी में बुॾी वियो हुयो। हयाती विञाईंदड़ नौजवान जो मर्द घर पहुचण ते रोज़ ॾाढो। Tough edge. Oh, man. That's very got him. Round the wicket. Whack, that's a wonderful blow. Bang, gone. The can with this. पाकिस्तान ICC T20 वर्ल्ड कप जे सेमीफाइनल में पहुची वियो। क़ौमी टीम बांग्लादेश खे 5 विकेटनि तां हाराए छॾियो। मोहम्मद रिज़वान 32 रन्सूं ठाहे टॉप स्कोरर रहियो। मोहम्मद हारिस 31, बाबर आज़म 25 रन्सूं ठाहियूं। शान मसूद 24 रन्सूं ठाहे नॉट आउट रहियो। बांग्लादेश मुक़रर 20 ओवरनि में 8 विकेटनि जे नुक़सान ते 127 रन्सूं ठाहियूं। क़ौमी टीम जे बॉलर शाहिन शाह अफरीदी जी शानदार बॉलिंग चईन बंगाल टाइगर्स जो शिकार कयो। शादाब खान बि 2 विकेटूं वरतियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां सोभ ते क़ौमी टीम खे वाधायूं। ऐं T20 वर्ल्ड कप जी ॿी मैच नेदरलैंड ॾखण अफ्रीका खे 13 रन्सुनि तां अपसेट शिकस्त ॾेई मेगा इवेंट मां आउट करे छॾियो। नेदरलैंड पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर 20 ओवरनि में 4 विकेटनि जे नुक़सान ते 158 रन्सूं ठाहियूं। ॾखण अफ्रीका जी टीम मुक़रर 20 ओवरनि में 8 विकेटनि जे नुक़सान ते 145 रन्सूं ठाहे सघी।